ज़मान पार्क सर्च ऑपरेशन वारो मामलो हुकूमत ऐं पीटीआई चेयरमैन इमरान खान विच में ॻाल्हियूं अॼु थींदियूं। ज़मान पार्क में सर्च ऑपरेशन ते इतफ़ाक़ राय थियण जी सूरत में 400 एहलकार तलाशी वठंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास थींदो। काबीना इजलास में मुल्क जी मौजूदा सूरतहाल ते वीचारियो वेंदो। वफ़ाक़ी काबीना क़ौमी सलामती कमेटी जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु पेशावर जो दौरो कंदो। वज़ीर आज़म खे 9 मई वाक़िअनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। सिंध सरकार आदमशुमारी के नतीजन के रद्द करे छड़ियो। वज़ीर आज़म आडो आवाज़ उथारण जो ऐलान। एक भेरो बीहर सिंध की आबादी के घट ॾेखारियो वियो आहे। हर ज़िले में आबादी के घट गणियो वियो। सिंध की आबादी 6.5 करोड़ हुअण घुर्जे। असां सां ज़्यादती कई पे वञे। जेसी ताईं सिंध की आबादी के सही न गणियो वेंदो तेसी ताईं नतीजन के कबूल न कंदासीं। ईंदड़ नस्ल के हक़नि ते धाड़ो हणण न ॾींदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त सिंध के पंहिंजे हिस्से जो पानी भी न पियो मिले। सूबो हिन वक्त 40% खोट के मुंहुं ॾेई रहियो आहे। ॿोॾि ईंदी आहे त सभ खां पहिरीं सिंध ॿुॾंदी आहे। पानी की खोट हूंदी आहे त सुकंदी भी सिंध ई आहे। इमरान खान के 9 मई के वाक़िअनि के खुली मज़म्मत करण घुर्जे। मारकूट न थियण घुर्जे। वाक़िअनि में मुलविस माण्हुनि के कानून मूजिब सज़ा ॾियण घुर्जे। सदर आरिफ अलवी जो ख़ानगी टीवी के इंटरव्यू। संदसि चवण आहे त इमरान खान आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी मुक़ररी जी मुखालफ़त न कई हुई। हुन चयो हो त जनरल बाजवा के ॿुधायो त इदारो जंहिंखे आर्मी चीफ बणाए क़बूल कयो वेंदो।